मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई अम्मा तो आरो मुर्स पीर बच के नजर कोन थोचे मुआरो मुर्स पीर बख्श नजर न थोचे निभागा उन्हें के पी चवण में त ज़बान में न बता लगनी कोशिश त ॾाढी तो क्या तो पी चवा तो पर ज़बान वरे ने पिणे हाणे गोठ में गुंडागर्दी शुरू कया ऐं माण्हू खां भत्ता थो वठे लेडी बंदूक तुंहिंजो ठक हाणे बाबो माना गुंडो थियो आहे हिनखे माण्हू भतो ॾींदा हिनखे ख़ैरात जो गभो बि कोन ॾींदा हिते त वॾी ड्राण पियो हाणे शीशे ते पाण खे ॾिसी ॾिसी पियो ठरे हाँ त मां वॾो हिकिड़ो दादा थी वियो आहियां गुंडो थी वियो आहियां हाणे माण्हू मूंखां डिॼंदा वठंदसि न जेॾी महिल त सने बुआ खां कढंदसि अम्मा ॿुधा ॿुधा कहिड़ा डायलॉग पियो हाणे मूं त वॾियूं ड्राणूं पियो हाणे पंहिंजो पाण खे शीशे ते ॾिसी ठरे पियो ठरे त मां को पीरू दादा हां मूंखे ॾिसी कुता बि भौंकण बंदि करे वेंदा आहिनि ऐं ॿिलियूं भीकण बंदि करे वेंदियूं आहिनि जेकॾहिं वतुनसि न ॻोठ वारनि खणी सने बुआ खां कढंदई पिणे खे पोइ वत जैसी चित्रियूं मेड़ींदो लेडी बंदूक तुंहिंजो ठक आहे अम्मा हिन जे मथां जीत फिल्म हावी थी वई आहे वधे थो सनी देवल थी ॻोठ मां भतो वठंदो अम्मा मां चवां थो सम्झाईंसि को सुरो हणी मथो न फाड़े विझेसि उन हेॾी भला कंहिं चॿा हणी वाह में फिटी करे छॾियुसि वरी जो कप मां छिके कढियो थीसि ऐं मूंखे पियो चवे त मां पीरू दादा आहियां पीरू दादा मूं चयो मां ठहियो बाबा ठहियो हाणे गंद न कर अम्मा हू कोन चवंदा आहिनि छॾियो गंजे खे त लेटे वाड़ीअ में पुट मिठल इहो मिसाल त गंजे ते ठहंदो आहे पर पिणे पीरूअ खे मथे ते घाटा वार आहिनि अम्मा छॾ हाणे वारनि खे वञी ॾिसां थोसि जेकॾहिं हूंदो होश में त वठी थो अचांसि जे हूंदो बेहोश न त पोइ उते ई फिटी करे ईंदोसांसि छो न खणंदेसि अम्मा बाबो घरु आहे मूंखां कोन कजंदो हा बाक़ी किराए जा पैसा बि किराए कान ॾिजा ढोराए चांसि पिणे छा बुआ जो गाॾो आहे छा हाँ जो हुनखे ढोराए थो अची असां मूं वटि पैसा कान्हनि की सम्झई न खणी अचीसि न खणी अचीसि ठीकु आहे भला मां ॾिसां थो कि मां पट सट कयां थो भलो इहो सुठो कोन थो करीं मवाली का पैसा आऊं वठियसि अधु इन में तुंहिंजो कीअं थियो वालू के वणे न वणे पर विचा गिरह ज़रूर खणे एडे मूंसां घणी गिड़गिड़ न कर भलो इहो कमु न कजां मवाली नी कूड़ जे करे मूंखे जेल में न मोकिले छॾे ये ॾोकड़ खणी वञ ॻोठ अहिड़ा मूॾे माण्हू मोकिल जेके मजबूरन ॿुधाइण जा असुल माहिर हुजनि माहिर फी माण्हूअ ते 200 रुपया तोखे कमीशन मिलंदी ठीकु उहे बि पुट जे ऑपरेशन जो कूड़ हणंदा छा तूं उन्हनि माण्हुनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मूं ताईं पहुचाए त मां उन्हनि खे नवनि कूड़नि जी ट्रेनिंग ॾेई ट्रेंड कंदुसि त जीअं मवालीअ जे अॻियां वञी रोन ऐं पिटनि ठीकु आहे ऐं माण्हू पंहिंजा वठी ईंदुसि पर यार पंहिंजे वाइदे तां न फिरजां पुराणा अदाकार हूंदा आहिनि स्टेजनि ते कमु कंदा अहिड़ो रोण पिटण वारो उन्हनि खां मूं इहो कमु करायो अहिड़ी ट्रेनिंग ॾींदोसांसि जो मवालीअ जे अॻियां अहिड़ा त रामफाट कंदा जो मवाली चवंदो हिन यार खां वॾी वेठल पाण ई खीसे कहिड़ो यार मुंहिंजी मालिकी कजां मां अहिड़ा अदाकार वठी ईंदुसि पंहिंजी बि रोज़ी कंदा असांखे बि रोज़ी कराईंदा हाणे हल पंहिंजे कम सां लॻी वञ हल बाबा हल महल सां माण्हू मोकिलींदो अॼु ॾोकड़ ॾाढा त माण्हू खपनि ओ पावली मुंहिंजा न बादाम ख़तम थी विया आहिनि मुड़ुस खे चओ ॿ टे वठी आणे ॾिए न अम्मा तूं गणती न कर अचे त मां चवांसि थी हिकु लालू जो घर थोड़ी है जो 5 दफ़ा हिकिड़ी ॻाल्हि चई उहा बि तुंहिंजी पूरी न थिए पावली अॼु मां भलाई जो कमु करियो मूंखे वॾो सुकून मिलियो मवाली घणी मदद करे आयो आहिंसि 70,000 70,000 अड़िए बा हथ हल्को रख यादि अथे न जॾहिं कुल्फियूं खापाईंदो त केर बि मदद करण लाइ कोन ईंदो हुई असल में छा आहे जो जॾहिं मां ग़रीब हुउसि न त मां कंहिंखे चवंदो हुउसि मदद लाइ मूंखे न कंदो मूंखे ॾुखु थींदो हो हाणे जे मां हुनखे जवाबु ॾियां न हुनखे ॾुखु न थी पवंदो मतां न ईअं सम्झे त ॻोठ जो चङो सम्झी मदद लाइ वेठांसि मूंखे ख़ाली मोटाए छॾियईं पोइ मवाली कंहिं बि ग़रीब खे ख़ाली हथ न मोटाइजां लालू जो रिकॉर्ड ख़त्म करणो अथई केरु ईअं न चए त लालू चङो हो तॾहिं कंहिंखे ख़ाली हथ कोन मोटाईंदो हो हू कंहिं मुसाफ़िर खे अलाह जे नाले किरायो ॾींदो सो अणपूरो ॻोठ ते भले चप चटींदो वञे हाणे हिकिड़े जी मदद कई न हू वञी कंहिं ॿिए खे ॿुधाईंदो पोइ तुंहिंजो तक पूरो ॻोठ ईंदो एॾी रश थी वेंदे ईअं लॻंदो ॼट जुटल टिस्टोर तक खंड वठण आया आहिनि मां चङाई कंदो रहंदुसि चङाई लाइ मूंखे केरु बि न रोके
जेको असांखे रोकींदो मतिलबु असांखे जेको झले उहो हितो निकिरे हले बसि हले ॻाल्हि ख़तमु। अरे डिसमिस थियल लालू जा रिटायर कमदार। अरे छो थियो हीअं जी ख्वार? शायदि तोखे ख़बर कोन्हे मां यहाँ कमदार कोड़ो अहिड़ो कंदो सा छोड़ो जो सवड़ में पिसी लॻंदी हा। अबे ओए क्यों हिल रहा है बगैर मकसद के बैटरी? अरे आओ कड़ो तोखे ख्वाब में बुझो नहीं हुआ जो तू अञा ताईं भड़की पियो। अरे तू जो कहिड़ो कम आहे मलूका जे ॻोठ मलूका सां वञी थो मिली। अरे तू कमकार सीड़ा है मलूका सां मिलण थो वञी ऐं बाक़ी मां न वञा मिलण छोड़। अरे जेकॾहिं मां वांदगाई में मलूका ने चक्कर हणण थो वञा त तोखे खखर छो थी खाए? हा खंभाणी मुंहुं बगैर सेल के बैटरी। अरे मुंहुं जो मुंहुं खंभाणी जहिड़ो आहे ऐं तो पंहिंजो बूथ ॾिठो आहे? छा थियो मुंहिंजे मुंहुं खे? अबे स्क्रीन फेस है हीरो। ईअं थो लॻे ॼण खदड़नि खां पर्स विसरी वियो आहे। शाबाश ते अदा पंहिंजो मुंहुं ॾिठो थी ॼण ईअं थो लॻे टूथपेस्ट ते लत अची वई आहे। अरे ओए हाणे चर्चा न कर, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। हाणे मलूका सां मिलण हुई न त सुठो कोन थींदई। अरे ओ कोड़ा तोखे ख़बर न आहे मलूका आई मुंहिंजे करे हुई। अरे तोखे ख़बर ई कोन्हे या मलूका आहे न या ॼाई हिन कोड़े जे लाइ। अरे इहो वक़्तु ॿुधाईंदो त मलूका कंहिंजी आहे। सो स्वीट बेबी आई लाइक इट। अरे छो कोड़े जी ॻाल्हि ते यकीन कोन थो अचे? मलूका मुंहिंजी आहे। अबे चलिया से मलूका मुंहिंजी आहे। अरे मुंहिंजी आहे। अबे मुंहिंजी आहे। मुंहिंजी आहे। अबे मुंहिंजी आहे। त पोइ लंगूर कयूं अखर भूर तो मलूका कंहिंजी आहे? अबे अब ये अखर भूर क्या है? बाबा ये डेंगला उछलेंगे ऊपर, ये सुपता गिरेगा ना तो भूर होगी, और ये उबतो गिरी पियो ना उसको अखर बोलते ही। अबे टास्क करोगे ना ऐसे बोलो, मुझे हिला क्यों रहे हो? हाँ ठीक है मुझे मंजूर है। पोइ कट वाला डेंगलो। डेंगलो? अरे मां केड़ो पिन तो आज मोट डेंगलो होंदो। ए अबा केड़ी खबर मता का पीड़ी ताड़ी हो जाई। अबे मेरे पास नहीं है डेंगला वेंगला। हां मोटा है छो को नहीं अचे जो। हाने तू मुके बुधा अखर तो वारी या भूर तो वारी? अबे भूर 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 तो कया है तो भूर भूर दिस जाए अचे अखर भूर ना। हां हां अरे बिजली पे मथे बात न पट बात में निकरी बच्ची है तो नहीं जेकर नहीं उसको हेठ किरिया न तू हाराए वनी हा पुत्र। ईसा खाली अनकी सा हुकुम कर साहब के मानवा के दसो आडो वंडी बाजार गरम थी विया। गुरु चोरी थाड़ा रोज जो मामूल थी वियो आहे। मक़बूल हां साहब सही था जो इसो मंडे जे तरह सा मक़बूल थी वियो जेको तो मिले जे तो मंडो से पाई किथे कोई सोचाई कोन तो सोचा लगोड़ा ओ मामे मक़बूल जा पुत्र साहब मामूल तो चवे मामूल तो सुतरी साहब मसलो हल कर। मसला मिनिस्टर हल कंदा आहिनि मां लखन करोड़ जा केस हल कंदो आहियां। ॾे ख़बर कहिड़ी वेदना तोसां कुत्ते वांगुरु छा कंदो आहीं? सुतली साहब पीरू असांखां टैक्स थो वठे। पीरू पेस्ट थो ॾे तो अला जो शा कॾहिं तो खाए पान पीरू खे चईसि पेस्ट न ॾे तूं निम जो ॾंदर ॾे त तुंहिंजा वात या 84 न मरी वञनि। ईसा ॾे मुंहुं हिन पंहिंजे मामे खे। हू थो चए त पीरू टैक्स थो वठे ही सम्झे थो त पेस्ट थो वठे। साहब हिन खां पुछा कर त पीरू छाजो तो टैक्स वठे? साहब गुंडा टैक्स थो वठे गुंडा टैक्स। मंडो इसो हका न ही छो तो ॾे पीरू? ओ बुढल बोड़ा मंडा टैक्स न तो चवे गुंडा टैक्स तो चए गुंडा टैक्स। साहब हिन बवा के कोन समझाए सकनासी हल त हली पीरू पेटी के गिरफ्तार कयूं। सिपाहियो अचो मुंहिंजे पुठियां। ओके सर। ॾाढी देर करे छॾी अते बि जाने वञे तो ऊंज वारो चओ खयूं तो वञे पियो। अलाह हाणेसि ॿियो हूंदो कंहिंखां व्याज जी गाड़ी करण हाणे डंडो खयूंसि मरणी मरण तुझे भाउ जा दुश्मन ही वठ भाॼी ऐं फ्रूट। चवंदा आहिनि जेका भुली भुली पाण आई सा बि न भुली। तो अलाह ईमान ॾिनो थी अबे खे खत में ॾियाराइण जे लाइ कुझु कई। बाबे खे खत में ॾियारण जे लाइ माल कोन वठी आयो आहियां। पंहिंजी पेट जी पूॼा कंदुसि पेट जी पूॼा। यादि अथई न बाबो जॾहिं अंब घुराईंदो मूंखे हिकिड़ी फाकड़ी बि कोन ॾींदो। चूसे चूसे हीअं खखड़ी फिटी कंदो उहो खखड़ियूं खणी मां पियो चूसींदो हुउसि। ख़बर कान अथई? बाबे खे खत मूं ॾियारणो ई हुन ते ख़र्चु करणो ई सम्झ त अजायो ख़र्च करण जे बराबरि आहे। पासे में जेको दफ़न थियल हूंदुसि न मयत उन खां ज़रो पुरज़ो वठी पियो खाईंदो ॿियो पेट पूॼा कंदो। ओए फ्रूट ऐं भाॼी कहिड़ी ख़ुशीअ में आंदो अथई? अदी सम्झ त किथां विचा गिरो खणी आयो आहे। पोइ बि ख़बर त पवे न त काथां वञी हिल वांगुरु झटे आहे। अॼुकल्ह मां फलाही कम थो पियो कयां गरीबनि जा मसाइला हल पियो थो कयां। हा दा हा
अहिड़ा भलाईअ जा कम कुझु कंदो कर मन रुपए मां आधेलो को छोटकारो थी पवई न त विहजी माण्हू चीर ई दोज़ख जे हवाले हा अदी हर को माण्हू पंहिंजी क़बर पाण छॾाईंदो अकेलो मां वियाजी तो ज़ख में कोन हूंदो त घणा सीनियर हूंदा तूं चुपड़ी करे वे ए भाॼी भाॼी कटे फ्रूट बि कट त खाऊं हाणे मथे भर त पेरनि भर बीठो आहे जे पेरनि भर हाणे त मथे त जाणी सिर ॾींदी सुर कंहिंखे बि न ॾींदी दोज़ कीअं सिधो सौ अची वे मुआ काॾे वेही यकी पुट वेचारो मिठल तोखे ॻोल्हे ॻोल्हे चरियो थी वियो आहे मां कंहिंजो बि पी न आहियां न वरी कोई मुंहिंजो पुटु आहे मां गुंडो आहियां गुंडो पीरू दादा जब कोई बच्चा रोता है तो उसे माँ कहती है सो जा बेटा वरना पीरू दादा आ जाएगा सच को वने अड्डा वता तो पीरू दादा आ जाएगा हाणे तुझे ने गुंडाइप जे करे असां जे दर ते रोज रोज पुलिस पई ईंदी कसबानो तू ढुज न मुंहिंजी हिन ॻोठ में एतिरी त दहशत फैलिजी वई आहे जो असांजे दर ते कुत्तो बि न ईंदो हा काल त ॿुध तूं जे हूंदे असां जे दर ते कंहिं ॿिए खे अचण जी ज़रूरत आहे अचे रुगो मिठल चवांसि थी या तोखे घर मां कढे या असां वञी किराए ते रहूं जो डर गया समझो मर गया पीरू असांखे त ॻोठ वारनि ॿुधायो त पीरूअ खे ॾाढा बूट लॻा आहिनि कसबानो ॿटनि जा मोचड़ा खाधम ॿटनि खे मुंहिंजो दाबो खाई वियो ही ॾिसो ही गुंडा टैक्स वठी आयो आहियां अची पंहिंजे लाइ बि कुझु वठ ऐं मुंहिंजे तोतनि लाइ बि रांदिका वठिजांइ वाहिजा मां तोखे बि त तुंहिंजे पैसनि खे बि निभागा छा कंदसि इहे मां पैसा हराम जा सुभाणे दर ते कोई अचे वरी बीहे पुलिस असांजे घर अचे असांजी बेइज़ती वटि कनि खॾ में पाव वञी निकुर असांजे घर मां ओ कसबानो ड्रिज न छो त तूं पीरू दादा जी ज़ाल आहीं पीरू दादा जी दहशत में कुत्ता हाउ हाउ करण बंदि करे छॾींदा आहिनि ऐं बिल्ला करण बंदि करे ॾींदा आहिनि हाणे तूं हिते वेह साह न पीआ तुंहिंजो रे जल्दी ॿुधा त इहो छा नालो अथव हा अकरम किथे आहे साहब तव्हांखे त ख़बर आहे मां हिन ॻोठ जो अकरम जी त ख़बर ई न आहे मूंखे हिन ॻोठ जो हुई हा साहब नूरो हुई जा हा हा अरे भागे छो न भागा असांखे ॾिसी साहब तव्हांखे ॿिया माण्हू ॾिसी भॻा इन करे मां भॻुसि लखनि करोड़ जो फरिया थी ग़रीब आहीं रिआयत थो कयां जल्दी कर 1000 रुपया कढ साहब मूं वटि 500 रुपया सोरे मुआरे खे ॾींहुं लॻो आहे इन करे ॿार वठियो पियो वञा खोटाई साईं थी ॿार वठी वरी पाण जहनुम में पवंदे मन साहुरनि जे घर अड़े मुंहिंजी सस ईंदी न त मां बदिली कराए बदीन हलियो वेंदो हुउसि ये 500 ई ॾे ठीकु आहे जल्दी कर ऐं राति वञी पंहिंजे बचड़नि सां आराम सुख सां सुम्ही हल भाउ हल निकिरण जी अरे कादर काॾे लूर कयो पियो वञी वञा थो मवाली ॾे कंहिं अहम मसइले ते कचहरी करणी आहे भले केतिरी बि कचहरी कयो हासिल वसूल त कुझु बि कोन थींदव छो नी भागा को उग्रो ख़्वाब ॾिठो अथई या मवाली खे तूं पाण मारींदे अड़े जेके तव्हां ॿई हुनखे लॻायो न हुनखे पूजियूं ॾेई ॾेई मवाली खे पिनण जहिड़ो करे छॾींदा सुनियूं करे छॾींदो वीचारे ग़रीब खे वतंदो गलियुनि में कुल्फियूं विकिणंदो कुल्फी मलाई क्रीम मलाई हाणे ख़बर आहे जेको न तूं लालू सां सचो है मूंखे इहा सॼी ख़बर आहे जेके तूं लालू खे घोटाला आया अड़े ओ कादन कूंडे मुआ मूं इहो कमु भुलिजी बि कॾहिं कोन कयो हूंदो बाक़ी ॼाणी वाणी कंदो है ईअं न अरे जेको पीरू जे घर मूंखे पी करे मोकिली उहे पैसा तुंहिंजो पी कराची मां मोकिलियो इज़ी लोड करे कयईं पोल पथरा अड़े चुप करे टिंडण पोल त घणनि जा पथरा थींदा रुगो लालू साहब अचे वापसि पोइ ख़बर पवंदी त केरु तिॾे ऐं केरु किरड़ी अड़े तोखे ऐं कोड़े खे मूं डबल ऐं टिबल पुरुषन आणाया न त मां बि उर्स कबाब वारे जो पुट ई न आहियां जेको वणे सो कजाए मूंखे मथे में सूर न विझ अॻे ई मुंहिंजो मथो ख़राबु लॻो पियो आहे अड़े पोइ वरी मथो के मोटरसाइकिल जे मकीन खे ॾेखार मवाली खे छो थो ॾेखारी अरे हाणे घणो किन न कर कढाए न कननि वा ज़ूज़ट अबे यार एक बात तो सुन कादन ये कान तो समझ में आया ये ज़ूज़ट कोई नया कैरेक्टर है क्या अबे एक कान के नीचे दूंगा ना
त कननि ते ताड़ियूं चढ़ी वेंदई ऐं कननि मां रुगो ज़ू ज़ू जा आवाज़ ईंदा उन्हीअ खे ज़ूज़ट चइबो आहे। अबे क्या बोल रहा है चुरन, टोनी को तू कान के नीचे देगा? अबे हिला दूंगा आगे पीछे सब जगह से, नजर भी नहीं आएगा गया कहाँ। अरे हाणे जान छॾ, तोखे केॾी महिल इहो वांद काई में सम्झाईंदुसि, मूंखे हींअर कमु आहे ऐं मवाली सां मिलणो आहे, वांद आहे। अबे ये भी हिलाया जा रहा है। सरदार कोड़ा कादन नजर कोन थो अचे, काॾे वियो आहे? देर कई अथसि। मूंखे कहिड़ी ख़बर, मूंखे त पंहिंजी ख़बर आहे, हुनजी मूंखे कहिड़ी ख़बर। मूं वरी सम्झो मथां तोखे ॿुधाए वियो हुजे। न बाबा, मूंखे अॼुकल्ह रुगो हारी ऐं ॿिया जेके नारी हूंदा आहिनि उहे ॿुधाईंदा आहिनि, बाक़ी इहो तुंहिंजो मुंशी आहे, तोखे ॿुधाईंदो हूंदो। सरकार मवाली जे बादशाही जो ख़ैर, जग जहान जो ख़ैर, कुछ ई ताक देर छो कई? सरकार मिलियो हो लालूअ जो कमदार हो टोनी, वॾा हवाल पियो कटे। हवाल भली कटे, बाक़ी फसल ते नज़र रखो, फसल मां का शइ पटे त हुनखे तव्हां पटे हेॾे खणी अचो, बाक़ी ॾींहं जा तारा मां पाणे थो ॾेखारियांसि। उबतो त अधी इज़त मूंखे थी टंगे, चेथी मुंहिंजी शादी करा, न त कारो पत्थर ईअं खाईंदसि जे नंढड़ा ॿार संबोसा जी चटणी खाईंदा आहिनि। उन लाइ मां जो वेठो आहियां, मूंसां हुनजी शादी करायो, पोड़ी खे मरण खां बचायो। अरे तो ॼण मुंहिंजी भेण जो घोट थिए, इन खां सुठो आहे त मां पाण हुनखे पंहिंजे हथनि सां घोटो ॾेई मारे छॾियां, न त ॿी सूरत में इहो कारो पत्थर चङो अथसि, तोखां सही आहे। मुई सहायो था, बाक़ी कोड़े खे नथा ॾियो, मुंह में कंडा लॻल है। बाबा भला ॿियो ई को ॻोल्हे, मिड़ी शींहं कुले चाढ़े छॾीसि, यानी उठारी चङी आहे, सम्झो तव्हां कुझु बि कोन था, तुंहिंजी बहस अथव पाण में। मवाली साहब, मां पंहिंजे ॾंदनि जे लाइ ॾंदनि नथो वठी सघां त अधीअ जो ॾाज वरी किथां वठंदुसि? पैसा मां तोखे ॾियां थो, वञी भेण उथार, घणा पैसा खपनि? 2-3 लख त रेस खपंदा न। 2-3 लख रुपया छा आहे, घोट पैसनि ते था वठो या कुंवार जे लाइ? मूं वारी भेण लख जो ॿुधी मौत वारी निंड मां बि उथी पवंदी, मूंखे ओथारण जी ज़रूरत ई कोन पवंदी। ॿी ॻाल्हि इहा आहे, जॾहिं हुनखे लख जी ख़बर पवंदी, महीनो खनि त निंड ई कोन ईंदसि। अरे रे हले हल, मवाली को एतिरो सखी थोरी आहे लालू लंघे आंगुर जो तोखे एतिरा पैसा ॾींदो। कोड़ा ये ॻाल्हि कीअं थो? बबल मवाली, सॼे ॻोठ में इहा ॻाल्हि मशहूरु आहे, लालू खां केरु लख घुरंदो न 10,000 या वधीक ॾेई छॾींदोसि उन भाॻो। मां कादन खे 1,20,000 ॾुसि, लालू जो रिकार्ड सफ़ा ठाहे छॾींदुसि, किथे हलेसि बि न। अहिड़नि सखियुनि जा बेड़ा ॿुॾंदा, मुंहिंजो मतिलबु तरंदा आहिनि, तरंदा। कादन बनीअ जे रखियल पैसनि मां 1 लख खणी वञी भेण जो भट कर, घुटनि ॿुधाए जाए रुकी खंघ जाए, मां सम्झी वेंदुसि। मवाली साहब महिरबानी, मवाली साहब जिंदाबाद, मवाली साहब जिंदाबाद, मवाली साहब जिंदाबाद, मवाली साहब। बस बस बस, घणियूं टीकरूं न ॾियो मतां, मां अञा मथो थी वञा। मिठल मूंखे ॻोल्ही दो, मां वरी मिठल खे ॻोल्ही दूं थो वतां, भाॻो ॿियो अलाए काॾे। मिठू ओ बाबल है, मां बता तो तोखे ॻोल्हींदो, तूं अलाए विचा ग्राहकनी काॾे गुम थी वे। ए गुम कोन थियो आहे, हिते ई हाज़िरी लॻी पई आहे, मां तोखे ॻोल्ही थो दा, तूं अलाए कंहिंजे ॾिठुमि साईं। हा भला मां तुंहिंजे एजेंटनि ते नज़र सानी थो कयां, कंहिं केतिरा पैसा हया, कंहिं केतिरा पैसा खीसे में लिकाया। पई अथई का फड़ फोट त ॾे रिपोर्ट। भला रिपोर्ट इहा आहे, कादन इज़त जी शादी लाइ मवाली का 1 लख रुपयो वरितो आहे, कोड़े कादन जी सपोर्ट कई आहे, ख़बरूं थियूं ख़तम, ख़र्ची करा त वरी का ॿी ख़बर रड़े अचां, कादन खां वठां त पोइ ॾींदोसि आहे न, भॼी थो वञा। हल बंदूक तुंहिंजो ठक आहे, हीउ जेको छोकिरे जे ऑपरेशन लाइ पैसा वरिताई उन मां अधु ॾे न। अरे तूं वाकई एजेंट ई करे ॼाणी पियो, मां त चवां थो त का साइट में नौकिरी बि हुजे, रुगो रोजे बच करे ॻोठ में फातो हुई। बाबल हाणे मुंहिंजो बि हिसो कढ, न त वञे थो मवाली खे ॿुधाइण। अरे मां तुंहिंजो हिसो खीसे में लिकाए रखियो आहे, हल त उतां कॾहिं ॾियां थो वरी। हा जी, मूंखे ॻाल्हि हिकिड़ी यादि आई, हली था कादन खे वठि सटो कयूं, जेकॾहिं न इज़त खे पैसा ॾेई छॾे पाण खे टक आई कोन मिलंदी। तूं पंहिंजो हिसो भली हुनखे बख़्श कर, जेकॾहिं मिठल खे पंहिंजो हिसो न मिलियो न त मवाली जे अॻियां टियूं टियूं ज़रूरु कंदो। मुंहिंजो मतिलबु आहे त मवाली जे अॻियां वञी ॿोलियूं ॿोलींदोसि, सभु ॿुधाईंदोसांसि। इहा मिठू वारी टियूं वारी न कजाए ॿोलड़ी, न त मवाली हलंदी गोलड़ी। तूं बि ॻाल्हि सम्झ सोलड़ी। बाबल मूंखे हिन कादन खां पंहिंजो हिसो वठी ॾे। हा हलिया हलिया हलिया। मलूका मूंखे इहो ॿुधाए त हिते कोड़ो आयो छा? आयो हो,
मूं हिकिड़ी तड़ी ॾिनीमांस तितर वांगुरु उॾार कई। मलूका इहो तो तमाम सुठो कयो। मवाली वीचारे खे लुटींदा इहो कादन ऐं कोड़ो। त पोइ मां वधीक पैसा वठंदीसांस। यार व्हाट हैपन जानू बेबी इहो तू छा थी चई? मुंहिंजो मतिलबु आहे त मां घणो बेइज़तो कंदीमांस। तू हितां बेइज्जती करीस ऐं मां बि लालू साहब खे फोन करे ॿुधायां थो हू हुतां बेइज्जती कंदुसि। टोनी पैसा मवाली खे तो हणे तुंहिंजो छा वञे, तूं नियत ॾी छॾीस। मलूका लालू साहब मूंखे ऐं सुतली खे मवाली जी पारत करण लाइ चई वियो आहे ऐं कोड़े ऐं कादन ते अख रखण लाइ चयो अथई। टोनी जे अगरि तूं पंहिंजियूं अखियूं कोड़े ते रखंदे त पोइ मलूका जो दीदार कीअं कंदे? मां को घोवाटो थोड़ी आहे जो तोखे चवां त अख में ई सुणा। अरे सोना बेबी तू त टोनी जे दिल में आई। टोनी तो ॾी 500 मूंखे घटि ॾिना हुआ, मूं तुंहिंजे आसरे पठाण खां 3 वॻा उधार ते वरिता। मलूका मुंहिंजो त पाण लालू साहब हिते कोन्हे, मां पाण उधर ते पियो हलां सफ़ा कंगाल थी वियो आहियां, कुझु बि कोन्हे मूंखे हींअर। पोइ सुञाई में मोॾे एतिरो सफ़र न कंदो कर, इहा मूंखे तकलीफ़ थींदी आहे मुंहिंजा मिठड़ा। छा कयां मलूका तोसां मिलण लाइ मुंहिंजो रूह रांभाट थो करे, ईअं थो रांभाट करे जीअं बछड़ी पंहिंजी मां लाइ रांभाट कंदी आहे। चङो हाणे त निकिरण जी कर ॾाढो अची ॾाढा पादर ठोकींदई। मलूका मां वञा थो पर पंहिंजे दिल में मुंहिंजे लाइ जॻह ख़ाली रखजांइ, मतां कंहिंखे मसवाड़ ते ॾेई छॾी। ऐसे नहीं हिला ना मुझे। मसवाड़ ते यादि आयो, ॾाढो ऐं मां हिते मसवाड़ ते रहिया पिया आहियूं। हाणे जे अगरि मसवाड़ जा पैसा हुजनई न त पोइ ईंजा, न त पोइ इहो नसवाड़ जहिड़ो मुंहुं न ॾेखारिजां मूंखे। अबे मलूका ऐं मुंहिंजा नसीब सॼी ज़िंदगी सोचदे मुंहिंजी गुज़री वई। अतीज़त न रो तुंहिंजे रहण जे करे इस ॻोठ जो चङो बि रोए पियो। कादन मां ॿाहूं थो ॿुधायां छोकिर खे बस करा रोए न, हे रोए थी मूंखे तकलीफ़ थिए। 50,000 मथे वठो बाबा, चुप करायो। मवाली साहब तो उन जेके पैसा ॾिना उन जो मां वठंदुसि रक्शो ऐं उन रक्शे ते चढ़ी अदी जे लाइ रिश्तो ॻोल्हींदुसि। कादन रिश्तो भर में वेठो आहे, रक्षे करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? बाहि ॾे हिन खे। रक्षे खे न रिश्ते खे। कोड़ा तूं चुप नथो करे, अहिड़ा बूट ठोकींदो साईं टिकण खुशी वेंदई। अदी इज़त जंहिंजे नाले चए थी उहो ॻोल्हे मुड़ुस ॾियोसि, ॿियो न आहे ॼणो। बसि कुंवार ऐं घोट राज़ी त असांजो छा वञे, सम्झो आंठो बि कोन था। मवाली साईं जेसि ताईं मुंहिंजा भाइर ईदन ऐं जुम्मन जेल में हूंदा न तेसि ताईं रुगो आउं शादी लाइ सोचींदुसि, शादी कोन कंदुसि। ईदन जुमन इन्हनि जो बिलो बि कंदासीं, मूंखे ख़बर आहे लालू कढी छॾियो अथसि, पर वरी बि मिंट कई त मान मटा वापसि आणनि। तूं परेशान न थी, जिथे बि आहिनि ख़ुशि हुअनि। अदी तोखे बि तिरीअ ते बिस्त घुरण जी आदत थी वई आहे। जॾहिं मवाली ₹1,00,000 ॾिए थो उन मां तुंहिंजो ॾाज वठंदासीं, ऐं जॾहिं तोखे ॿार ॼमंदो उन जी छठी ते ईदन ऐं जुमन ॿई आज़ादु तोखे कराए ॾींदासीं। बसि न लॻे थो ईदन जुमन सदाईं जेल में हूंदा, न हे फंडर फरजणी थी न हू वरी वापसि ईंदा। कमदार कोड़ा इहे जेके अघु कठियूं करी थो न मूंखे नथियूं वणनि। हाणे हल त हलूं, हिननि खे छॾ त पाण में सलाह मशवरो कनि, असांखे हलणु घुरिजे। ठीकु आहे बसि कहिड़े पासे खां हलूं? हेॾा पुत्र आयासीं हेॾां हलूं, हेॾां इन्हनि खे 5-8 दरवाज़ा आहिनि बाबा। हलो ॿिया वॾा अथनि। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।